In Indonesia, at least 23 persons were killed today due to floods and landslides triggered by heavy rain in east of Java Island. And that is the end of the news. मिलियन वेव 927 किलोहर्ट्ज़ ते रेडियो पाकिस्तान खैर प्राही पेश कजन था काफिन जो रिकॉर्ड सब खां पहिरीं ॿुधंदा ज़मा शाह जी काफ़ी नूरबानो जे आवाज़ में गोला अज उठनगे के चीम जा कालरा गोला अज उठनगे के चीम जा कालरा के चीम जा कालरा के चीम जा कालरा गोला अज उठनगे के चीम जा कालरा गोला अज उठनगे के चीम जा कालरा
काफ़िन जी शुरूआत कईसीं ज़मा शाह जी काफ़ीअ सां, आवाज़ हो नूरबान जो। ऐं हाणे ॿुधंदा शेर अली शाह जी काफ़ी, फ़क़ीर सोडल लगारी ऐं साथियुनि जे आवाज़नि में। वाहिद जो वार आशिक थी इश्क जो ना बोथे निर्वार रातो ॾींहुं रूह में वेही कर वीचार जान अदर में धार सदा शेर अलीअ जो नाम उडुर पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार दम 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 जो कर दीदार दम 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 जो कर दीदार दम 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 जो कर दीदार उडुर पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार पखेड़ा 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 उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार उडुर पखेड़ा रे हुन विच ते वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो कीन विसार वतन पंहिंजो
पखिड़ा पखिड़ा उधर पखिड़ा रे हुनर ते वतन पंहिंजो कीनल था उधर पखिड़ा रे हुनर ते वतन पंहिंजो कीनल था पखिड़ा 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 उधर पखिड़ा रे हुनर ते वतन पंहिंजो कीनल था उधर पखिड़ा रे हुनर ते वतन पंहिंजो कीनल था शेर अली शाह जी काफ़िय लाइ ही आवाज़ हुआ फ़क़ीर सोडल लगारी ऐं साथियुनि जा काफ़ियुनि जो रिकॉर्ड रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर तां पेश कया पिया वञनि। अखियूं वियूं अड़जी तोसां मां काॾ वञा मुंहुं मोड़े ईंदे अङण ते यार कॾहिं उहो जोड़ वरी को जोड़ सैयद सालिह खां ॾाढो दूर वए भला कीअं न ॾुखिया ॾींहं हलो सिगो मोट सांवल वरिया वतन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा घुमाया किन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा घुमाया किन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते लगी बाह वतन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा घुमाया खिन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते सिगो मोट सांवल वरिया वतन ते
सावल वरिया वतन ते चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा ओ चुमा पैर तुंहिंजा घुमाया अखियुनि ते सिधो मोट सावल वरिया वतन ते सिधो मोट सावल वरिया वतन ते सहन पे सिगो मोट सावल वरिया वतन ते सिगो मोट सावल वरिया वतन ते चुमा पैर तुंहिंजा चुमा पैर तुंहिंजा ओ चुमा पैर तुंहिंजा घुमाया अखियुनि ते सिगो मोट सावल वरिया वतन ते सिगो मोट सावल वरिया। ही आवाज़ हो मंज़ूर सखीरानी जो ऐं काफ़ी हुई सालिया शाह जी। काफ़ियुनि जे आख़िर में ॿुधंदा शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह जी काफ़ी मिसरी डी पलाई जे आवाज़ में। गाराणे मुझी जरा आऊं नवरा गाराणे मुझी जरा आऊं नवरा ओहियूं मुझो होत खणीया ओहियूं मुझो होत खणीया अल्लाह गाराणे दस दूंगरी जोड़िया दस दूंगरी जोड़िया तारियूं डो पई चढ़ाऊं नवरा तारियूं डो पई चढ़ाऊं नवरा ओहियूं मुझो होत खणीया ओहियूं मुझो होत खणीया
ओहियूं मुंहिंजो होत खणी आ ओहियूं मुंहिंजो होत खणी आ अलाह गाराणे कॉफिन जो रिकॉर्ड रेडियो पाकिस्तान खैरपुर तां पेश कया विया। आख़िर में वहां शाह अब्दुल लतीफ़ बिटाई रहमतुल्लाह अलैहि जो कलाम मिस्री डीपलाई जे आवाज़ में ॿुधी रहिया हुआ। ही रेडियो पाकिस्तान खैरपुर जो आवाज़ आहे। हाणे असांजो ॿियो ऐलान उर्दू में थींदो।